अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा वरियल खान हाणे जेको आहे बालाजी खान के मारण में कामयाब थी वेंदो। छा रावल हाणे जेको आहे शेर दिल सां हाणे जंग कंदो। छा रेस बालाजी खान हाणे रावल के मारण जी कोशिश कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुझे यूट्यूब चैनल अमीर जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे ॿिए वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल जेको आहे पंहिंजे भेट रावल खे चवंदो त पुट तोखां जल्द जेतिरो थी सघे त हाणे तूं खे इहा सलाह ॾे त रेस बालाजी खान खे कीअं नुक़सान पहुचायूं, मतिलबु त हुनखे मारियूं कीअं। रावल चवंदो त बसि चाचा तूं इहो कमु मुंहिंजे हवाले कर, मां पोइ ॼाणा या बालाजी खान ॼाणे, पोइ ॾिस त तूं इहो ज़िंदा बचे थो या न। वरियल चवंदो त न पुट मां तोखे ईअं अकेलो कॾहिं बि न छॾींदुसि, छो जो रेस बालाजी खान हिकु ख़तरनाक इंसान आहे, कॾहिं न कॾहिं तोखे बि कंदर जीअं नुक़सान पहुचाए सघे थो। उनजे करे मां तोखे अकेलो बि हुन न रवानो न कंदुसि, अमी तोसां गॾु हलंदुसि, पोइ पाण गॾु उन खे ज़रूरु मारींदासीं। ऐं ॿिए ॿार दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस बालाजी खान जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। उन्हनि खे चवंदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन रावल खे अहिड़ो त करे छॾियो, तव्हां सिकंदर खान जो कमु तमामु कयो, हिनजो बि हीअं तमामु कमु कयो त जीअं हिननि मां मरी लही पवे, हिन जी दादागिरी जेको आहे ख़तमु थी वञे। हीअं आईंदे अॻियां मुंहिंजे आकड़ इहा न ॾेखारे। बालाजी खान जो बॉडीगार्ड चवंदो त हा रेस तूं असांखे रुॻो हुकुम ॾे, पोइ रावल ॼाणे या असां ॼाणियूं, इहो रावल तोखे पंहिंजे रस्ते ते नज़र बि न ईंदो, पोइ असां उनखे अहिड़ो त सबक़ सेखारे छॾींदासीं जो आईंदा जे अॻियां झुकी मिलंदो। बालाजी खान चवंदो त मां ईअं थियणु चाहियां पियो, जेसिताईं रावल खान मुंहिंजे अॻियां नथो झुके जेसिताईं मां तव्हांखे बि न मञींदुसि। अगरि जेकॾहिं हू मुंहिंजे अॻियां झुकी पियो त पोइ मां तव्हांखे इहो ज़रूरु मञींदुसि त तव्हां मुंहिंजा बॉडीगार्ड आहियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रावल खान जेको आहे शेर दिल सां हाणे दुश्मनी निभाईंदो, शेर दिल सां जंग करण जी कोशिश कंदो, बहरहाल रावल इहो दुश्मन थी पवंदो। वरियल खान जेको आहे रावल खे रोके छॾींदो, रावल खे चवंदो त शेर दिल सां दुश्मनी न आहे करणी, छो जो शेर दिल हिकु अहमदिल इंसान आहे, हू असांजे न की अचर में आहे न की पचर में, तोखे हुन सां दुश्मनी न आहे करणी। दोस्तों उम्मीद त कहानी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई ईंदड़ वीडियो में, जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।